बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP पेमेंट सिस्टम 13 अगस्त खां शुरू थींदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम 13 अगस्त ते पंहिंजी नई सिधी रीत बैंक अकाउंट में अदायगी जे निज़ाम सहूलत अकाउंट्स जो पायलट मरहलो शुरू कंदो। इन कदम तहत मुल्क जे 7 वॾनि ज़िलनि में हक़दार सिधी रीत अदायगी हासिल करे पंहिंजे पसंदि जा बैंक अकाउंट खोले सघंदा। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे चेयरपर्सन सेनेटर रूबीना ख़ालिद चयो त BISP जे हक़दार औरतुनि लाइ ज़ाती बैंक अकाउंट खोलिया वेंदा, जंहिंजो मक़सद माली इमदाद जी फराहमी खे शफ़ाफ़ ऐं बावकार बणाइणु आहे। हिन चयो त इन कदम जो पायलट मरहलो मुल्क जे वॾनि शहरनि कराची, लाहौर, कोयटा, गिलगित, मुज़फ़राबाद ऐं पेशावर में शुरू कयो वेंदो। इन मरहले तहत माली इमदाद सिधी रीत हक़दार औरतुनि जे ज़ाती बैंक अकाउंट में मुंतक़िल कई वेंदी त जीअं इहे आसानी सां ख़ुदि मुख़्तियार अंदाज़ में ऐं बिना कंहिं इंसानी मुदाख़लत जे पंहिंजे फंड ताईं पहुच हासिल करे सघनि। संदसि चवणु हो त औरतुनि खे अदायगी जी फराहमी लाइ डिजिटल वॉलेट अकाउंट्स ते बि कमु जारी आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त BISP हक़दारनि लाइ ख़ुशख़बरी आहे। कतारुनि में बीहण जो सिलसिलो हाणे ख़तमु थी वेंदो। रक़म सिधी रीत बैंक अकाउंट में जारी कई वेंदी।